अस्सलाम वालेकुम अवं ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कुरई ख़बर शामिल कंदासीं ॾेरकी मत ॾेरकी में ॻोठ साईं ॾिनो मलक में ए प्रोग्राम तहत पॉपुलेशन वेलफेयर खाते घोटकी पारां फैमिली सेहत मेलो मुनक़िद कयो वियो। सेहत मेले जो इफ्ताह सोशल वेलफेयर खाते घोटकी के डिप्टी डायरेक्टर सरदार अहमद गडानी पॉपुलेशन खाते के ज़िले ऑफिसर असगर अली सोलंगी कयो। फैमिली सेहत मेले में हैंड सेहत खाते सरसो पॉपुलेशन खाते पारां स्टॉल पिण लगाया विया। मेले में आस पास के गोठन के रवासी औरतन मर्दन वडे अंग में शिरकत कई। मेले में आयल औरतन ॿारनि जो तबी मायनो करे खेनि मुफ्त में दवाऊं ॾिनियूं वयूं। सेहत मेले के खिताब कंदे ज़िले ऑफिसर असगर अली सोलंगी सरदार अहमद गडानी चयो त माउ ऐं ॿार जी सेहत लाइ हिकु ॿार खां ॿिए ॿार ताईं घटि में घटि 3 साल जो वक़्फ़ो कयो वञे। उन सां माउ ऐं ॿार जी सेहत बहितर थींदी आहे। इन लाइ फैमिली सेहत मेला मुनक़िद कराया पिया वञनि त जीअं औरतुनि ऐं मर्दनि खे ॼाण ॾेई सघिजे। सेहत मेले के सादुल्ला फुलपोटो मोहम्मद शाकिर चाचड़ गुल हसन महर मुनीर अहमद लगारी वज़ीर अहमद दायोग इज़हार बुगियो ऐं ॿियनि पिण खिताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।